नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ चयो त यूसुफ रज़ा गीलानी पीडीएम जो गॾियल उम्मीदवार पार्लियामेंट मेंबर टेक्नोक्रेट खे वोट न ॾींदा। हर जमहूरियत पसंद पीटीआई खे वोट न ॾींदो है। फतह पीडीएम जी थींदी। सभिनी जूं नज़रूं 3 मार्च ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जाती अमरा लाहौर पहुची नून लीग जी सदर मरियम नवाज़ सां मुलाक़ात कई है, जंहिं दौरान सेनेट चूंड ऐं लॉन्ग मार्च समेत ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेयूं। मुलाक़ात बाद मरियम नवाज़ सां गॾियल मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क जे हर कुंड में हुकूमत नंढी चूंड में शिकस्त खाधी ऐं अवाम सिलेक्टेड खे रद्द करे छॾियो है। हिन चयो त हुक्मराननि बरतरफ़ वाखा थी चुका आहिनि। हाणे यूसुफ रज़ा गीलानी जी फतह मां साबित थींदो त पार्लियामेंट में बि पीडीएम सां गॾु आहे। गीलानी जो हफीज़ शेख सां मुक़ाबलो संदुसि वॾो इम्तिहान है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।